अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आविया बारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। हुक्मरां धुर पीटीआई कारकुनन जी एमएनए से अगवाणी में सिंध हाउस इस्लामाबाद ते का कारकुन सिंध हाउस जो मुख्य दरवाजो तोड़े अंदर दाखिल थी विया। नारेबाज़ी तहरीक इंसाफ के वॾे अंग कारकुनन एमएनए फहीम खान ऐं ताला खटन जी अगवाणी में सिंध हाउस पहुंची घिराव करे वरितो। नारेबाज़ी दौरान मशल कारकुनन सिंध हाउस जो मुख्य दरवाजो भञी अंदर दाखिल थी विया। इतला ते पुलिस जी ॾंडा बरदार नफ़ीब पहुती, विनी एमएनए समेत 12 कारकुन गिरफ़्तार। थाने ते आणबाज़ सबासा पीटीआई एमएनए फहीम खान जी समणाई ते सिंध पुलिस जी कार्रवाई ते हुननि पंहिंजो रद्दअमल ॾिनो आहे। रुगो टेलर आहे, फिल्म अञा रहियल आहे। मुनरफ मेंबरनि खे इमरान खान जे नाले ते वोट मिलियो, ही गद्दार आहे। सिंध हाउस ते पीटीआई कारकुनन जी कार जो इत्तला मिलण ते जेयूआई कारकुनन जी सिंध हाउस आमद। पुलिस मुखालिफ धुर जमात जे कारकुनन खे सिंध हाउस ॾांहुं वञण खां रोके छॾियो। जेयूआई अगवाणनि जो समणाई ते पुलिस ॿिटी पॉलिसी इख्तियार करे रही आहे। जेयूआई जे पुरअमन कारकुनन खे पुलिस सिंध हाउस वञण खां रोके छॾियो आहे। पीपी अगवाणन सिंध हाउस ते हमले के सूबे ते हमलो करार ॾेई छॾियो। पीपी एमपी शर्जील वेमर जो चवण आहे त सिंध हाउस ते हमले के असां सूबे ते हमलो समझूं था। सभु कुझु शेख रशीद जे जुर्स ते थियो। हमले में पीटीआई जा एमएनएस बि मौजूद हुआ। जॾहिं पीटीआई कारकुन हमलो करे रहिया हुआ त इस्लामाबाद पुलिस चुप हुई। पुलिस ख़ामोश तमाशाई बणिजी ॾिसंदी रही। असांखे मजबूर न कयो वञे जो अहिड़ी कार्रवाई करियूं। वफाकी घर वज़ीर सिंध हाउस ते पीटीआई कारकुनन जी दाख़िला के पुलिस जी कोताही करार ॾेई छॾियो। शेख रशीद जो चवण आहे त सिंध हाउस वाक़ियो अफ़सोसनाक ऐं मुसम्मत जोॻो वाक़ियो आहे। आईजी इस्लामाबाद खे 2 भेरा फ़ोन करे सिक्योरिटी बहितर करण जो चयो हो। ज़िम्मेवार पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वफाकी असद उमर चयो आहे त पीटीआई कानून जी हुक्मरानी ते यकीन रखे थी। कानून हथ में खणण असांजी पॉलिसी जे ख़िलाफ़ आहे। कारकुन अहिड़ी कार्रवाई जो हिसो न बणिजनि जेका आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ हुजे। वज़ीर आज़म जे ख़ासि इलाक़ा शहबाज़ गिल चयो आहे त तहरीक इंसाफ पंहिंजे कारकुननि सां गॾु बीठल आहे। एहतजाज थींदो पर कानून जे दायरे में थींदो। सिंध पुलिस सां धिका धुड़ सिंध हाउस जो वाक़ियो पेश आयो। ही हुकूमत नथा बचाई सघो। जेकॾहिं का इज़त अथव त उहा ई वधाई निकिरी वञो। अवां हिकु चूंडियल हुकूमत त नाहे जो ॼमी पियो। हाणे गुंडागर्दी जो ई ऑप्शन रहिजी वियो आहे, पर उहो बि हमेशह उबतो ई थींदो आहे। मुस्लिम लीग नून जी नाइब सदर फरीद नवाज़ पेश। मुस्लिम लीग काफ हुकूमत ते मुखालिफ धुर के जलसन जुलूसन जा प्रोग्राम मुलतवी करण जी अपील करे छॾी। चौधरी शुजात जो चवण आहे त को मरी वियो त या मारे पियो त पोइ सभु पछताईंदा। ही पहिरीं बेतमादी जी रिथ आहे जंहिंमें न को वोट ख़रीद करे वियो आहे ऐं न ई वोट विकिरो करे वियो आहे। इहा रुगो प्रोपोगेंडा आहे। सिंध हाउस ते पीटीआई कारकुनन जे हमले ख़िलाफ़ कराची में पीपल्स पार्टी कारकुनन जो एहतजाज। सूबाई वज़ीर साजिद जोखियो ऐं सलमान मुराद जी अगवाणी में मलिक सिटी में एहतजाजी धरणो, रोड ब्लॉक, वफाकी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी।